पिता अॼु असां तव्हांजे वचन लाइ धन्यवाद था कयूं ऐं विश्वास था कयूं तव्हां असांजे माण्हुनि जे जीवन में अची करे शैतान खे हटाईंदा ऐं उनखे उहा परेशानीअ सां दूरि कंदा ऐं तव्हां ईअं कंदव। मूंखे ख़बर आहे तव्हांजी महिरबानी प्रभु, तव्हां असां सां गॾु आहियो, इन करे आमेन। ठीकु त तव्हां मां घणेई कल्ह राति हिते आया हुआ, इहो जाम सुठो हुयो। केतिरा दफ़ा बराबरि न हुजण जे करे असांखे ॾुखियो थींदो आहे ऐं असां चवंदा आहियूं कि इहो छा थियो। मां तव्हांखे थोरो यादि कराइण जी कोशिशि थी कयां जेकी ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायूं हुयूं ऐं सेखारियूं हुयूं। इफिसियूं 1:17-19 में पौलुस प्रार्थना कई त गिरजे में वञी करे प्रकाश ऐं ज्ञान हासिल थिए त प्रभु उन जी सुञाणप जे बारे में सुञाणनि ऐं हुनखे पंहिंजो उमेद सां गॾु करणु ऐं उनजो प्रकाश ज्ञान वठणु ऐं उन सारे उहो अॻियां करणु जंहिंजे लाइ असांखे ख़बर पई हुई ऐं शानदार जीवन में असांखे मिलियो आहे। ऐं उते विरासत में सम्झी वठणु त असां केरु आहियूं, पंहिंजे विरासत में छा थींदो आहे ऐं तव्हांखे ॾिनी वेंदी आहे त तव्हां में कहिड़ी शइ जी जेकी कमाई आहे उहा तव्हांखे मिली। पौलुस चयो मुंहिंजी प्रार्थना त तव्हांखे ज्ञान मिले जेको मसीह तव्हांजो आहे। ऐं हुन खां पोइ आयत 19 में हुन प्रार्थना कई आहे त तव्हांखे शक्ति मिले ऐं सुञाणण जी मौजूदु थिए ऐं तव्हां उन लाइ मसीह में रहो। त उन्हनि मां मुख्य शयुनि में हिकु जेको असांजी विरासत जो हिसो आहे शांती आहे। सच चवां, मां तव्हांखे पके इरादे सां ॿुधायां थी त शांती केतिरी ज़रूरी आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी त तव्हांखे हमेशह ख़ुशि रहणो आहे। धरतीअ ते इन ॾींहं ते चिंता, परेशानी, निराशा, दुखी न रहणो आहे ऐं उहो चवणो आहे प्रभु मूं वटि आहे ऐं मां पंहिंजी ज़िंदगी जाम ख़ुशीअ सां गुज़ारियां थी ऐं मां शांतीअ में प्राप्त कया आहे जेका मसीह द्वारा मुंहिंजी हुई ऐं मां प्राप्त कई आहे। हुनखे उहो मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी रहंदी। मां तव्हांखे ॿुधायां थी त तव्हांखे इहो करिणो आहे ऐं प्रार्थना कंदे वक़्तु तव्हांखे इहो निवेदन करणी आहे। तव्हां इन जे बारे में ज्ञान वठंदा ऐं उनखे अॻियां वधाईंदा ऐं सेखारींदा ऐं सिखंदा पाण में आत्मा सां गॾु कीअं हलणो आहे, आत्मा में कीअं रहणो आहे। तव्हां जीअं तव्हांजी आत्मा हूंदी आहे तव्हांखे ज़िंदगीअ में तव्हांजा उपयोग लाइक़ु करणा आहिनि। मां मञंदी आहियां त तव्हां मसीह में ठहो, तव्हांखे विश्वास आहे, तव्हां कयो। हाणे मां तव्हांखे हिकु ज्ञान जी ॻाल्हि ॿुधायां थी। अगरि प्रभु तव्हां में आहे त उन्हनि जेको चयो आहे उहो चए थो उहो सभु तव्हां वटि आहे जेको उन वटि आहे। उहो तव्हांखे ॾिनी वियो आहे मुफ़्त रूप ते ऐं तव्हांखे उनजो इस्तेमालु करिणो आहे। उहो शांतीअ जो राजकुमार आहे। उहो राजकुमार आहे धर्म जो। हू सचपच ख़ुशि मिज़ाज आहे ऐं शांतीअ रूप पवित्र आत्मा में। उन्हनि जो उहो धर्म शांती ऐं ख़ुशीअ, उन्हनि जो धर्म शांती ऐं ख़ुशीअ पवित्र आत्मा में। मां नथी सम्झां तव्हां वटि शांती थी सकंदी आहे जेसिताईं तव्हां पाण खे मसीह में नथा सुञाणो, तेसिताईं तव्हां वटि शांती न ईंदी, तव्हांखे ख़बर न पवंदी। ऐं तव्हां अॼु राति इन ॻाल्हि ते थोरी देरि ते ॻाल्हायो ऐं चओ तव्हांखे वधीक ॻाल्हाइण सां पाण खे केतिरी शांती मिलंदी, केतिरो छा थींदो, तव्हांखे इहो ॾिसणो आहे। जाम माण्हू इन जे अंदरि लाइक़त हूंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि उन्हनि खे कहिड़ी खिली सकंदी आहे ऐं तव्हां उन ते सिखी सघंदा आहियो त तव्हां गिरजे वञी उते वियो ऐं दिलि जो हलचल ॻाल्हियूं ॿुधायो। मां सच थी चवां तव्हांखे जाम सुठो लॻंदो ऐं तव्हां चवंदव हर हिकु ॾींहुं पंहिंजे जीवन जो। यशायाह 54:17 अचो त ॾिसूं था इन तारीफ़ छा आहे। इन वचन में लिखियलु आहे तव्हांखे सुञाणो आहे जेतिरो तव्हां हथियार तव्हांजा नुक़सान लाइ ठकंदा आहिनि ऐं तव्हांखे उहो ठकणु सफल न थींदो आहे जेतिरो तव्हां माण्हू खे चवंदा आहियो। तव्हांखे कोशिशि करणी आहे उनखां तूं जीती वेंदे ऐं खटी वेंदे, तोखे उहा सुरक्षा मिलंदी दुश्मन सां खटण जी, उहो जेको तुंहिंजे साम्हूं आहे। त धर्म जेको तव्हांजे साम्हूं आहे उहो तव्हांजी सुरक्षा कंदो ऐं तव्हांखे
खटाईंदो उहो करण में ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां सुञाणे सघंदा तव्हांजे निडर शक्तिशाली निर्भय जे करे तव्हां छा ॾिसी रहिया आहियो ऐं तव्हांखे अॻियां वधाईंदो ऐं तव्हांजी विरासत हिसो ॾींदो। हाणे यशाया 9 में असां इहो वचन ॾिसूं था ऐं ॿुधायूं था तव्हांखे कि तव्हांखे सभिनीनि खे इहो छा करिणो आहे। ऐं छो त 12 सालनि खां पोइ हिकु ॿारु उत्पन्न थियो, उन हिकु पुटु ॾिनो। मां नथी मञा त हिकु इहो प्रभावित ऐं इहा ॻाल्हि जेकी सरकार जी थींदी आहे, मूंखे लॻे थो असांजे जीवन में शासन जी कमी आहे ऐं उहो चए थो त असांखे असांजी जेकी सुरक्षा आहे उहो असांखे मिले ऐं शांतीअ जे अनुसार असांजो राजकुमार रहे ऐं असांखे ख़बर पए त शांतीअ रूप में असांखे छा आहे। ऐं जेकी ॻाल्हि असां जेसि ताईं सिखंदासीं उन जी भावनाउनि जो वधीक असां ते प्रभाव थींदो ऐं उहो जेको आनंद वठिणो आहे असां वठी सघंदासीं। तुंहिंजे वीचारनि सां भावनाउनि जे रूप में असांखे इहो कंट्रोल करिणो आहे, घणी शांती महसूसु करणी आहे, उहो असांजे हथ में आहे। असां केतिरो वधीक कब्ज़ो करूं था ऐं परमेश्वर सां असां सहमत थी सघंदा आहियूं कि न, उहो असां वधीक सोचंदासीं त थींदो, वधीक न कंदासीं त न थींदो, इच्छा रखंदासीं त उहो थींदो। जेतिरो असां वधीक सोचींदासीं। छा तव्हां शांती चाहियो था पंहिंजे जीवन में? छा तव्हांखे एतिरो चाहींदा आहियो त तव्हां अॼु इहो सिखी छॾियो ऐं संदेश पंहिंजे अंदरि विझी छॾियो ऐं तव्हांखे छा करिणो आहे? छो त मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां त शांती तव्हांजी आहे, तव्हांखे प्रभु वटां उपहार मिली आहे। तव्हांखे उनखे खोजण जी ज़रूरत न आहे, हासिल करण जी ज़रूरत न आहे। तव्हांजे अंदरि ई उहो आहे। तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे त तव्हां छा करे रहिया आहियो ऐं तव्हांखे उहो फ़ैसिलो क़ाइमु रखिणो आहे। मूंखे शांती ज़रूरु मिलंदी ऐं मां उनखे ईंदमि। मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां त तव्हांखे घणाई दफ़ा इहो लॻंदो आहे तव्हां परेशान आहियो ऐं तव्हांखे सफल न थींदो आहे ऐं तरीक़ो न मिलंदो आहे त तव्हांखे कीअं अफ़सोस करणु घुरिजे। उनखे हटाए करे तव्हां बहितर ठही वेंदा आहियो ऐं तव्हां सिखी वेंदा आहियो कि कहिड़ी शयुनि जे करे तव्हांखे शांती मिले थी ऐं कहिड़ी शयुनि जे करे नथी उहो मिले ऐं तव्हांखे करणी आहे। मां तव्हांखे ॿुधायां थी तव्हांखे ईअं करिणो आहे। अलॻि अलॻि ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांखे ॿुधाइणियूं आहिनि ऐं सम्झाइणियूं आहिनि। उहे थींदियूं आहिनि त तव्हां घणाई दफ़ा इहो चवंदा मूंखे इहो सभु न करिणो आहे, मां जाम थकिजी पई आहियां। शांती ईअं हासिल न थींदी आहे, तव्हांखे उनखे अॻियां कमु रखिणो पवंदो। पंहिंजे कम सां कमु रखो। मुंहिंजो मतिलबु ईअं ई थींदो आहे जॾहिं तव्हां ॿियनि जे मामले में दख़ल ॾींदा आहियो ऐं कोशिशि कंदा आहियो त उन्हनि जे जीवन में ख़राबु थिए। मां बि जाम अजब खाईंदी हुयसि, मां हर ॻाल्हि में शामिलु थींदी हुयसि, मूंखे सभिनीनि खे ॿुधाइण में ख़ुशी थींदी हुई ऐं पोइ हर वक़्तु मूंखे शांती कीअं थी मिले। मां जाम सुठी कोशिशि कंदी हुयमि ऐं मूंखे जाम सुठो लॻंदो हुयो। मां मूंखे शामिलु थींदी हुयमि ऐं इन करे मां कोशिशि कंदी रहंदी हुयमि पाण में। जोइस तुंहिंजो कमु न आहे, जोइस तुंहिंजो कमु न आहे। जाम मतिलबु हूंदा आहिनि सभु ॻाल्हियूं। केतिरा दफ़ा मां इहो सिखियो आहे त केतिरा पना आहिनि जीवन में ऐं मां जीवन में ॾिसो आहे त केतिरी ॻाल्हियूं सिखणियूं आहिनि ऐं बदिलणियूं आहिनि पंहिंजे पाण खे। मां शांती पसंदि कंदी आहियां, इन जे करे इहो सभु आहे। मां सभु कुझु आहियां, आज़मायो आहे ऐं पढ़ियो आहे। केरु चवंदो एमेन त इफिसियूं 2:14 में मां चाहियां थी तव्हां इन खे ॾिसो ऐं इन सां आशीष वठो। असांजो मेल ऐं मिलाप एकता जी शक्ति आहे ऐं असांजे यहूदियुनि जी जेकी ॻाल्हि आहे उहो असांजे हिकु शरीर सां अलॻि थी करे ॿिए शरीर में वेंदी आहे, पर उहो असां सां आहे, गॾु आहे। मूंखे इहो जाम प्यारो लॻंदो आहे। असां माण्हू हिन विच में अणबत थींदी आहे, छुटकारो पाइण जी कोशिशि कंदा आहियूं, इहो सम्झी करे असांजी शांती ऐं उहो गॾु आहे। त उन्हनि तोड़े छॾी माण्हुनि खे अलॻि वर्गनि में विहारण वारी
असां पंहिंजी भेट कीअं असां करे सघूं, छाकाणि त असांखे पंहिंजे पाण में कुझु ख़बर न आहे, छो त इहो सच आहे ऐं ध्यानु ॾिजो हिन ते। उहो कुझु ॻाल्हि न आहे। असां हमेशह अलगाव थींदा आहियूं ऐं ॾेखारींदा आहियूं त असां केरु आहियूं। असां पंहिंजी पढ़ाई जी लेवल ॾेखारींदा आहियूं ऐं चवंदा आहियूं त असां ॾिसो कहिड़े क़ाबिलियत तौर ते आहियूं, ऐं सभु ॻाल्हियूं उहो चवनि था कि तव्हां कहिड़ी शयूं ॾेई सघंदा आहियो ऐं न चई तव्हां उहो करे सघंदा आहियो। हर उहा हिकु शइ जेकी असांखे पंहिंजे पाण में अलॻि कंदी रहंदी आहे ऐं छॾियो उन ॻाल्हियुनि खे, ऐं उहो चए थो कि तव्हांखे अॻियां वधिणो आहे, शांती खपे। मां सभिनीनि सां दोस्ती रखां थी, छो त मां ॼाणा थी मुंहिंजी क़ीमत, मुंहिंजो मूल्य मसीह में आहे ऐं मूंखे ख़बर आहे मुंहिंजो मुक़ाबले जी कहिड़ी ज़रूरत आहे, ऐं मां कोशिशि कयां थी त मां हमेशह बहितरु ठहंदमि ऐं उहो वधीक करे रहंदमि। असांखे अॻिते हुन सां कुझु जलन न रखणी आहे जॾहिं असां वधीक कयूं था, जॾहिं असां वटि कुझु वधीक आहे ऐं असांखे ऐं हिकु कुंवारी नारी आहियो ऐं तव्हां 20 दफ़ा दुल्हन जी साहेड़ी ठहंदव ऐं तव्हां उन खां घणो ऊची करे चवंदव, ऐं हाणे सभिनीनि खां प्यारी साहेड़ी जंहिंजी शादी आहे ऐं तव्हां उनखे नंबर न आयो आहे त तव्हांखे जलस थींदी ऐं नाराज़गी थियणु लॻंदी, तव्हां उनखे सम्झी न सघंदव। तव्हांखे शायदि नौकरी नथी मिले ऐं तव्हांखे ॿियनि माण्हुनि खे नौकरी मिलंदे ॾिसी करे जाम तकलीफ़ थी थिए, जाम जलन थींदी आहे। इहा जाम आसान आहे जंहिं महिल जलन थींदी आहे ऐं तव्हांखे अॻिते वधिणो आहे, पर तव्हां हिन खे हटाए नथा सघो, छाकाणि त प्रभु चए थो तव्हांखे हिन खां हटिणो आहे। ऐं उहा योजना ठाहिणी आहे जेकी तव्हांखे करणियूं आहिनि, ऐं मुंहिंजे लाइ तव्हां हिकु योजना ठाहियो, वक़्त ते अचण ते उहो मूंखे हासिलु थिए, उहो तव्हां सां गॾु आहे ऐं उहो तव्हांजी तरीक़े सां गॾु हूंदो ऐं तव्हांखे चवंदो तव्हांखे उहो मिली वई ऐं शांती ॿियनि जे लाइ असां चयो था, ऐं तव्हां सिर्फ़ु एतिरो कयो, तव्हां उत्साहित थी वञो। मां जाम उत्साहित आहियां, तव्हां मूंसां गॾु आहियो ऐं मां चाहियां थो त तव्हां मुंहिंजे जीवन में हर का ॻाल्हि तरीक़े सां कयो ऐं मां फ़ैसिलो कयो। कुझु न इहो कयो, उहो चओ कि आशीष मिले, उहो आशीष समझदारी वारी हूंदी, महिरबानी कंदव। हिकु सुठो तरीक़ो आहे जेको प्रभु चए थो त तव्हां सम्झी वञो, पंहिंजे जीवन में तव्हांजे लाइ कुझु ॻाल्हि न आहे। प्रभु जे सिवा तव्हां सां गॾु उहो सभु आहे ऐं जेको लाइक़ु आहे, उहो असांजे जीवन में असांजी जलन न हुजे। उन जे करे असां जाम गुस्सो ॾेखारींदा आहियूं। अॼु मां तव्हांखे ॿुधायां थी, तमामु ख़राबु आहे, लालच तमामु ख़राबु आहे। जेसिताईं तव्हां उहो माण्हू सम्झंदव न, ख़ुशि न थींदव, त तव्हांखे उहो कुझु न मिलंदो जेको तव्हांखे हासिलु करिणो आहे। ऐं प्रभु चए थो त तव्हांखे उहो करिणो आहे। विश्वास नथा कयो त तव्हां एमेन पंहिंजे पासे वारे वेठल माण्हू खे मुड़ी करे चओ। फिलिपिन्स 4:6-7 में कुझु बि ॻाल्हि जेकी चिंता करे थी, हिकु ॻाल्हि तव्हांजो चवणु प्रार्थना में लिखियलु आहे। प्रार्थना में विनती कयो द्वारा उन जो धन्यवाद कयो, उन जे साम्हूं तव्हां हाज़िर रहो, उन खे शांतीअ सां साम्हूं रहो ऐं दिलि में उहो वचन चओ तव्हां मसीह में आहियो। तव्हांखे इहा करण जी ज़रूरत आहे। छा? प्रार्थना। शुक्रगुज़ार रही करे, शुक्रगुज़ार माण्हू शक्ति मिलंदी आहे माण्हू सां। पाण सां संबंध ठाहे छॾियो ऐं ॿियनि जी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾियो। उहो जेकी ॻाल्हियूं आहिनि, बुरायूं आहिनि, हटाए छॾियो पंहिंजे जीवन मां। पंहिंजे कम सां कमु रखो, शिकायतूं न कयो। मां नथी ॼाणा त तव्हां इहा हिन ॻाल्हि ते ध्यानु ॾियो था, नथा कयो। त तव्हांखे योजना न ठाहिणी पवंदी, तव्हांजे लाइ प्रभु पाण ठाहींदो। इहा सच ॻाल्हि आहे की न? ख़बर अथव? ऐं मूंखे लॻे थो तव्हां पतीअ जी बुराइयूं स्वीकार कंदियूं आहिनि औरतूं। महिरबानी करे यादि रखो, तव्हांखे मक़सद सां शुक्रगुज़ार, तव्हांखे ॼाणी बुझी करे इहो न करिणो आहे। पाण चिड़चिड़ो न थियणो आहे, बदतमीज़ न थियणो आहे, शिकायतूं न करणियूं आहिनि। जेकी ॻाल्हियूं तव्हां सां आहिनि, तव्हां शुरू करे छॾियो इक़रार करणु प्रभु जी महिमा ते।
ऐं जेकी शांती तव्हां सां गॾु आहे मसीह में, उहो तव्हांजो फ़ैसिलो आहे। जे अगरि तव्हां अॼु करे छॾियो त तव्हांखे पाईंदा। त हिन करे जज हमेशह चवंदो आहे, केरु हारायो केरु खटियो, असांखे हिकु कमु करिणो आहे, पंहिंजे जीवन में राज करिणो आहे। प्रभु असांखे इन करे शांती ॾिनी आहे जीअं असां उन शइ खे पाए सघूं ऐं हुन शइ खे इस्तेमालु करे सघूं। प्रभु शांतीअ दाता आहे। उहो असांजी समस्याउनि खे परे कंदो आहे। उहो हर वक़्तु असां सां गॾु हूंदो आहे, असांजी तकलीफ़ुनि खे। आमीन। जीअं मां अॼु सुबुह जो उथी करे चयो, असां अक्सर बेवकूफ़ी कंदा आहियूं। असां चवंदा आहियूं कि जेकी समझदारी आहे उहो असां हटाए छॾियूं। असां चवंदा आहियूं प्रभु ठीकु करे छॾींदो शांतीअ में। पंहिंजे जीवन में इहो फ़ैसिलो कयो, यादि रखो तव्हांखे इहो कमु करिणो आहे, शांतीअ में रहणो आहे। ऐं उहो जेकी ॻाल्हियूं आहिनि उहो तव्हांखे सम्झणियूं आहिनि, चिंता न करणियूं आहिनि। इहे जेकी तव्हां चई था सघो, मां तव्हांखे करणु ॿुधायां थी कि तव्हांखे कीअं करिणो आहे, तव्हां छा करे सघंदव। मूंखे ख़बर आहे मां पाण इहो न करे सघंदी आहियां, पर मूंखे ख़बर आहे त मां इहो करे सघंदी आहियां, छाकाणि त प्रभु मूंसां गॾु आहे। उहो चए थो मां इहो सभु कयां। तव्हां वटि शायदि पैसा आहिनि, शायदि तव्हां वटि वक़्तु सही न आहे, तव्हां सम्झी नथा सघो प्रभु खे छा ख़बर आहे ऐं उहो छा चए थो तव्हांजे लाइ। तव्हांजी पैसनि जी ज़रूरत छा आहे? तव्हांखे शांती खपे ऐं मार्गदर्शन खपे। उहो जेको मार्गदर्शन प्रभु ॾिए थो, तव्हांखे हमेशह इहो करिणो आहे। ऐं माण्हू जेके टीवी ते ॾिसनि था, तव्हांखे शांती मिलंदी, आशीष मिलंदी, तव्हां इहो करे सघंदा आहियो। तव्हां उमेद कयो त तव्हांखे इहा मिलंदी, तव्हांखे मिलंदी। आमीन। जे तव्हांखे शांती खपे, तव्हांखे इहो करिणो आहे। तव्हां उहे जेकी ॻाल्हियूं आहिनि तव्हांजे मन में, हुनखे हटाए छॾियो ऐं शांती प्राप्त कयो। जे तव्हांखे शांती खपे, तव्हां पंहिंजो मन सही दिशा में लॻायो। ऐं जेकी याशाह 26 जे अनुसार मां तव्हांखे ॿुधायां थी, उहो मुंहिंजो मनपसंदि आहे। तव्हांखे हमेशह पूर्ण शांती मिलंदी। हाणे मां तव्हांखे सचपच ॿुधायां थी, जेको ज़रूरी आहे इहो वचन आहे जेको 14:27। अचो हिनखे ॾिसूं था। यूहन्ना 14:27 जे अनुसार, मां तोखे शांती ॾींदमि। प्रभु स्वर्ग खां वञणु पहिरीं इहो चयो हो। मुंहिंजे वीचार सां घणो कुझु चई सघंदा आहियूं असां हिन ते। मां तोखे शांती ॾेई वञा थो। पंहिंजी शांती तोखे ॾिनी आहे, जिते संसार में ॾिनी आहे। मां तोखे नथो ॾियां तुंहिंजो मन न घबराए, न ॾके, न अस्थिर थिए, न भयभीत थिए, डरपोक न थिए। ऐं इन जे करे मां तोखे इहो ॾिनो आहे सभु। ऐं मां चाहियां थो तूं हिनखे ॾिस ऐं सम्झी वठ जेको मां ॾिनो आहे तोखे। तव्हां मां कोई सम्झी रहियो आहे? तव्हां मां इहो ॻाल्हि सम्झी रहिया? तव्हां वटि शांती आहे, तव्हां में आत्मा में तव्हां वटि शांती आहे जेकी ज़रूरी आहे। पोइ तव्हां हमेशह चवंदा आहियो मूंसां ईअं छो थो थिए, मां हमेशह परेशान छो थींदो आहियां। तव्हां हुनखे इजाज़त ॾिनी आहे। तव्हां पंहिंजे मन जी ॿुधंदा आहियो, तव्हां आत्मा द्वारा हलंदा आहियो, तव्हांजी भावनाउनि द्वारा हलंदा आहियो। तव्हांखे महसूसु थींदो आहे तव्हां हलो था। मां तव्हांखे सुठो मिसाल ॾींदी आहियां, छा तव्हां मुंहिंजी मदद कंदा? ठीकु आहे, तव्हांखे इहो सम्झणो आहे त तव्हां सम्झो। तव्हां सभु इहो ॾिसो था ऐं ॿुधो था। ठीकु आहे, हाणे असां ॾिसूं था, हिते ठाहियूं था हिकु नंढो प्यारो, हिते असां बीठा आहियूं। ऐं तव्हांखे ॿुधायां थी पहिरीं छा चयो आहे। तव्हां हिते बीहो, हिन पासे तव्हां बिल्कुलु हिते बीहो, बसि थोरो पुठियां। ठीकु आहे, हाणे इहो हिकु नमूनो आहे जेको तव्हांखे ॿुधायां थी। इहो असांजे शरीर वांगुरु आहे। तव्हां ॾिसो था, मां तव्हांखे ॾकाइणु नथी चाहियां। ऐं ॾिसो, हमेशह अलॻि हूंदा आहिनि। त शरीर हमेशह हिकु सुठो ॾिसणु ईंदो आहे, पंहिंजे ख़्याल सां जाम सुठो लॻणु खपे। मां इहो कयां, ऐं पोइ ख़बर अथव ईअं थींदो आहे त असांखे लॻंदो आहे कि असां जाम सुठा आहियूं, पर असां में कमियूं हूंदियूं आहिनि। ऐं ख़बर अथव, असां हमेशह ईअं सोचींदा आहियूं त असांखे इहा ख़बर हूंदी आहे त असां जाम सुठा आहियूं। असांखे ख़बर न हूंदी आहे त असां छा करे रहिया आहियूं। ऐं पोइ असां ईअं चवंदा आहियूं कि ईअं छो थियो, हूअं छो थियो। ऐं पोइ असां खिलणु लॻंदा आहियूं कि असां सां गॾु ईअं थियो आहे। ऐं असां चवंदा आहियूं त मूंखे इहो ॿुधाइणु खपंदो हुयो, मां इहो सहारा करण वारो हुयमि, मां इहो करण वारो हुयमि, शांति थियण वारो हुयमि, वग़ैरह वग़ैरह। पोइ उहो ॾिसंदो आहे त असांखे ॿुधाइणो आहे, शांतीअ में रही करे असांखे कंहिंसां जलन न रखणी आहे। गिरजे वञी करे असांखे कथा ॿुधणो आहे ऐं असांखे मञणो आहे। जंहिं महिल बि हिन ॻाल्हि थींदी आहे गिरजे में, तव्हां वञी करे गिरजे में ईअं चवंदा आहियो। त हाणे ॾिसो, उहो जाम सुठो आहे। हाणे जेकी ॻाल्हि आहे उहो साम्हूं ईंदियूं आहिनि जेके तव्हांखे खपनि।
पर जंहिंमहिल असांखे ख़बर पवंदी आहे ऐं असां ॾिसंदासीं जाम वधीक थींदो आहे। जंहिंमहिल असां ॾिसंदा आहियूं असांखे ख़बर पवंदी आहे ऐं मां सेखारींदी आहियां माण्हुनि खे उन लाइ जेको चमक ईंदी आहे साम्हूं अची करे, जेको साम्हूं ईंदी आहे बाइबल जे अनुसार असांखे चवणो पवंदो आहे शरीर जे द्वारा हलो, मतिलबु आहे त तव्हांजो जीवन तव्हांजे शरीर में आहे, पर तव्हांजी इच्छाऊं तव्हांजी भावनाऊं उनखे शरीर खे ॿधी छॾींदी आहिनि। ॾिसो हाणे जेकी असां ॿी ॻाल्हि ॾिसूं, शायदि तव्हां परमात्मा तमामु समझदार आहे त ऐं तव्हांखे उहो क्रुज ॾींदो आहे। शरीर लाइ मरण जो तरीक़ो इहो आहे त तव्हां अॻिते ज़रूरतूं खे पूरियूं कयो तव्हांजे शरीर में। तव्हांखे ख़ाली इहो करिणो आहे ऐं तव्हांजो आत्मा इहो फ़ैसिलो कंदी आहे त मुंहिंजो न ॿुधंदासीं, पाण खे ई छॾाईंदासीं जेतिरो बि आहे। ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झण जी कोशिशि करणी आहे। तव्हां सम्झी वञो त तूं ॾींहं आत्मा में दया में बदिलण वारो न आहे, तूं ॾींहं भर आत्मा में रहण वारो आहे ऐं तुंहिंजी आत्मा ई ख़ाली तोसां गॾु आहे ऐं तोखे इहो करिणो आहे, तोखे असांजी मदद करण लाइ इहो कयो वियो आहे ऐं तोखे हुन ते राज न करिणो आहे, तोखे अॻिते वधणो आहे, हली करे चवणो आहे आमीन। हाणे मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां थी जेका मूंखे तमामु मां सोचींदी आहियां त मां टाइम कढी करे इहो तव्हांखे ॿुधायां, ऐं जेकी ॻाल्हि आहे उहा टीम में ईंदी आहे ऐं मां तव्हांखे जल्दी ॿुधायां थी इहो अहिड़ो केरु कंदो। त छा तव्हांखे ख़बर आहे इन जी योजना ठाहियां थी मां, ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां सोचींदा हूंदा शरीर जो रोल जेको आहे उहो तमामु सुठो थींदो आहे, पर पोइ मां मात जीवन जो रोल निभाईंदमि ऐं तव्हांखे ॿुधाईंदमि कि विनाशी रूप कीअं थींदो आहे ऐं तव्हांखे सेखारींदमि त तव्हां अॻुवानी करे कीअं अॻियां वेंदव। ऐं माण्हू हिकु शख़्स आहे ऐं त उहो जाम सुठा माण्हू मिलिया ॿ, ऐं मां हुनखे चयो ऐं पोइ ओचितो परमेश्वर चयो इहो सुठो आहे छो त मूं में तव्हां सभु आहियो। आमीन। इहो सुठो आहे न? आमीन। तव्हां माण्हू वञी सघो था, तव्हां जाम सुठा आहियो। धन्यवाद। हाणे हिकु तरीक़ो जंहिंसां तव्हांजो जीवन कमज़ोर ऐं तव्हांजी आत्मा प्रबल थी सघंदी आहे, हिकु तरीक़ो जंहिंसां तव्हां शांति रहण जी क़ाबिलियत पाए सघो था, तव्हां उनखे शरीर में घुर्जियो था ऐं आणियो था। इन करे तव्हांखे इहो करिणो आहे, पर तव्हां खां इहा कारण चूंडणो आहे त तव्हां छा करे सघंदा आहियो। तव्हांजी शांतीअ खे खोइणो आहे ऐं तव्हांखे हिकु फ़ैसिलो करिणो आहे। शांती मुंहिंजी आहे, मां हुनखे पाईंदसि, उहो मुंहिंजे लाइ आहे, मां हुनखे हासिलु कंदसि। मां परमेश्वर जो आहियां ऐं उहो मुंहिंजी विरासत में आहे। मां हिन करे आहियां। शैतान तूं हितां हलियो वञ, तूं हिन वक़्तु ॿुधी छॾ। मां उत्साहित आहियां पंहिंजे पाण में ऐं मां उदास न थींदमि, मां कॾहिं बि ॾकंदमि न, मां कुझु ग़लति ॻाल्हियूं न सोचींदमि ऐं हुकुम न हलाइण ॾींदमि। मां प्रार्थना थी कयां त मूंखे प्रभु मिले। महिरबानी करे हिकु दफ़ो वरी यूहन्ना 14 विझो। मां तव्हांखे ॿुधाए थी सघां ऐं मूंखे ख़ुशी थी रही आहे त मां तव्हांखे ॿुधायां थी। तव्हां प्रार्थना कयो, तव्हांखे ज्ञान मिले उन शांतीअ खे हासिल करण लाइ, ऐं तव्हां उनखे उमेद कयो, पर वधीक न, तव्हां लालच कयो। उहो जेको लिखियलु आहे ऐं उहो गोल गोल घुमी तव्हां वटि अची वेंदो तव्हांजे समस्या जे रूप में। तव्हांखे हिकु दफ़ो वरी चवणो आहे त तव्हां चौधारी इहो घुमी करे मिलो था, पर तव्हांजी शांतीअ बरक़रार आहे, उहो तव्हां सां गॾु आहे, छाकाणि त शांती तव्हांजे अंदरि आहे। तव्हां उहो करे सघंदा आहियो। ऐं हुन चयो कि मां ईअं छो कयो? मां तोखे शांती ॾेई वञा थो, मां तुंहिंजे लाइ इहो कयां थो, संसार में ॾिनी। मां तोखे हमेशह ईअं चवंदो आहे ऐं मां हमेशह हुनखे ईअं चवंदी आहियां कि तव्हांखे मिलंदी शांती। इहो जाम सरल आहे, तव्हांखे शांती मिलणी आहे। काश तव्हां इहो करे सघो हा, तव्हां मस्त मौला थी वञो। तव्हां पंहिंजी इच्छाउनि खे हटाए छॾियो। माण्हू चवंदा राति जो छा खाईंदी आहियां, मूंखे ख़बर आहे, पर मां हमेशह उहो चवंदी आहियां, चिंता कंदी आहियां सुभाणे मूंखे घरु पहुचणो आहे। मूंखे चिंता आहे, मां चिंता कंदी आहियां हर शइ लाइ।
मां हिकु ॾींहुं पंहिंजे धीअ जे साम्हूं सुंदर पंहिंजाबो रखण जी ॻाल्हि कई हुई। उन चयो मूंखे न खपे। उन चयो मां कुझु बि पाए सुम्ही सघंदी आहियां। मां सुम्हण वक़्तु सभु कुझु मैच पाईंदी आहियां ऐं इन करे मूंखे सभु सिखणो पवंदो आहे। मां कंदी आहियां। हिन करे मूंखे इहो विश्वास आहे त मूंखे शांती ग्रहण थींदी। मां उहो ग्रहण करे सघंदमि। जे कोई माण्हू इहो सम्झी वठे त उनखे जेको सम्झणो आहे उहो सम्झी वठे, उहो करे सघंदो आहे। जे तव्हां हिन वक़्तु प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो त तव्हांखे इहो ज़रूरी आहे। तव्हांखे शांति रहण जी ज़रूरत आहे। मां चाहियां थी तव्हां इन वचन ते ध्यानु ॾियो। ॿुधो, यूहन्ना 14:27 में मां तव्हांखे शांती ॾेई वञा थो। यीशू चयो, मां तव्हांखे शांती ॾिनी आहे तव्हांजे लाइ। तव्हां प्रार्थना कयो त तव्हांखे इहा ज़रूरु मिलंदी ऐं तव्हांजे लाइ इहो सभु ज़रूरी आहे। इन करे असांखे प्रार्थना करणी आहे त असांखे शांती मिले ऐं उन द्वारा असां हली सघूं, पंहिंजे वीचारनि खे बदिले सघूं, पंहिंजे पाण में शांती खे प्राप्त कयूं, प्रभु जे वचननि ते हलूं। ऐं उन्हनि चयो त तव्हांखे इहो ई करिणो आहे। तव्हांखे शांती आत्मा रूप में ज़रूरु मिलंदी ऐं पवित्र आत्मा तव्हांजी सुठी थी वेंदी। उन्हनि चयो मूं वटि शांती आहे ऐं उहो सभु मां तव्हांखे ॾियां थो। तव्हांखे शायद ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।